अचो त बिना कंहिं देर जे अॼु जे हिन दिलचस्प मौज़ू ॾांहुं वधूं। अॼु जे हिन ख़ासि वज़ाहती तजज़िये में असां डेविड डेटा जी इंतहाई मशहूर ऐं कुझु हद ताईं बहस जोगी किताब द वे ऑफ द सुपीरियर मैन जो हिकु तफ़सीली ऐं ग़ैर जानिबदार जाइज़ो वठंदासीं। मक़सद कंहिं ख़ासि ख़्याल जी वकालत करणु बिल्कुलु नाहे, पर रुगो आहो समुझणु आहे त मुसन्निफ़ कहिड़े तरीक़े सां इंसानी रवैये, ज़हनी पुख़्तगी ऐं रिश्तनि जे मुतहरकनि खे पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। अॼु जी तजज़िये में असां जिन अहम उनवाननि मां गुज़रंदासीं सी कुझु हिन रीत आहिनि। पहिरियों किताब जो जाइज़ो ऐं बुनियादी वज़ाहतूं, पोइ ज़हनियत ऐं ज़ाती तरक्की, उनखां पोइ मक़सद ऐं हदनि खे वधाइणु, रिश्तनि में क़यादत, जज़्बनि जी मौसम ऐं आख़िर में हिकु मुस्तहकम मौजूदगी बाबति नतीजो। त पोइ शुरूआत करियूं था पहिरें हिस्से सां, किताब जो जाइज़ो ऐं कुझु बुनियादी वज़ाहतूं। सभ खां पहिरीं इहो समुझणु तमामु ज़रूरी आहे त हीअ किताब तवानाई जी ॿिनि मुख्य क़िस्मनि खे कीअं थो बयानु करे। मुसन्निफ़ मर्दानी तवानाई खे हिदायत, क़यादत और मंतिक़ सां गढ़े थो। इन जे बिल्कुलु बरक्स ज़नानी तवानाई खे वहकरी, जज़्बनि ऐं सुकून जो नालो ॾेई थो। हिते इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हीअ वज़ाहतूं निज किताब जे तनाज़ुर में आहिनि। इहे असल में इंसान जे कम करण जे ॿिनि मुख़्तलिफ़ तरीक़नि खे ज़ाहिर करनि थियूं ऐं आसान जो अॼोको सारो तजरियो उन्हे नई तसव्वुरनि जे चौधारी घुमंदो। अचो त हाणे ॿिए हिसे ॾाणे वधूं, ज़हनियत ऐं ज़ाती तरक्की। असां मां घणनि जो ख़्यालु हूंदो आहे त बस हिकु भेरो पढ़ाई मुकमल थी वञे या सुठी नौकरी मिली वञे त ज़िंदगी सफ़ा आसान थी वेंदी, को बि मसलो न रहंदो। पर हिन किताब जो पहिरियों ई असूल इन आम सोच खे रद्द करे थो। मुसन्निफ़ जे ख़्याल में ज़िंदगी जे आसान थियण वारी उम्मीद छॾणु घुरिजे। इन जे बदिलां रोज़ानो पेशींदड़ अणखट मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण लाइ पाण खे अंदरूनी ताक़त पैदा करण ते ध्यानु ॾियणु वधीक ज़रूरी आहे। किताब में हिकु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि लिखियलु आहे त मसइला ऐं चैलेंजिस गेम जो हिस्सो आहिनि, का ख़राबी न। हिन जो मतिलबु इहो आहे त मुस्तक़िल आराम जो ख़्यालु रुगो हिकु वहम आहे। हक़ीक़ी तरक्की उन वक़्तु थींदी आहे जॾहिं को बि इंसान जुद्दोजहद खे पंहिंजे वजूद जो बुनियादी हिस्सो सम्झी उन खे दिली तौर क़बूल करे वठंदो आहे। टियों हिस्सो आहे मक़सद, पंहिंजी हदनि खे सुञाणणु ऐं इन्हनि खां अॻिते वधणु। ज़हन में यारहें पुशअप जो मिसाल आणियो। फ़र्ज़ करियो रोज़ानो सिर्फ़ 10 पुशअप्स कया वञनि पिया, तो छा कोई नई तरक्की थींदी? बिल्कुलु न। असल तरक्की तॾहिं शुरू थींदी आहे जॾहिं जिस्मानी तकलीफ़ ऐं थक जे बावजूदु उहो 11 पुशअप हणियो वञे थो। किताब जो चौथो उसूल उहो ई ॿुधाई थो त हिकु आला मयार वारो शख़्स हमेशा पंहिंजे आराम वारी खौल या कंफर्ट ज़ोन खां थोरो अॻिते वधण जी लाॻातो कोशिश कंदो आहे, अलबत्ता एतिरो ज़ोर बि न लॻाईंदो आहे जो हू सफ़ा टुटी पवे। ख़ौफ़ सां मुंहुं ॾियण जा बि ॿ तरीक़ा आहिनि। हिकु तरफ़ मीटिंग्स मां हमेशा सभ खां पुठियां वेही रहण जो सूखड़ो ऐं महफ़ूज़ तरीक़ो आहे, पर ॿिए तरफ़ सिर्फ़ 2 मिंटनि लाइ सभिनीनि जे साम्हूं अॻिते वधी पंहिंजो ख़्यालु पेश करण जो थोरो ख़तरनाक पर इंतहाई ज़रूरी क़दम आहे। हे नंढड़ो मिसाल इहो सम्झाए थो त पंहिंजी आराम वारी हदनि ताईं महदूद रहणु केतिरो नुक़सानकार थी सघे थो। अॻिते वधणो आहे त उन हद खे पार करणो ई पवंदो। हाणे किताब जी हिकु इंतहाई बहस जोगे असूल ॾांहुं अचूं था। पंजो असूल, हिकु बुॾंदड़ जहाज़ जे कप्तान जो तसवुरु कयो। जेकॾहिं उहो कप्तान जहाज़ जे स्टीयरिंग छॾी पंहिंजे साथी खे दिलासो ॾियण ऐं भाकर पाण शुरू करे त नतीजो छा निकिरंदो? यकीनन तबाही। मुसन्निफ़ मुताबिक़ हिकु फ़र्ज़ी ज़िंदगी जो बुनियादी मक़सद सिंदस रोमानी रिश्ते खां बि मथां हुजणु घुरिजे। जज़्बाती तसल्ली ॾियण बदिरान जहाज़ खे बुॾण खां बचाइण पहिरीं तरजीह हाण लाज़मी आहे। सो हिते हिकु मंतक़ी सवाल ज़हन में उभरी थो। किताब जी मुताबिक़ हे अंदरूनी ज़हनी तब्दीलियूं ऐं पंहिंजी मक़सद ॾांहुं ओ ध्यानु ॿाहिरीं रिश्तनि जी हरकियात खे बुनियादी तौर ते कीअं था बदिलाइनि? अचो ते इन जो जवाबु ॻोल्हियूं। हिसो चौथों, रिश्तनि में क़यादत ऐं फ़ैसिला करण जा असूल। किताब में लिखियलु आहे त साथियनि खे हिकु मज़बूत पत्थर जी ज़रूरत हूंदी आहे, न कि हवा में उॾामंदड़ पन जी। ही किताब जो ॿियो असूल आहे जेको ॿुधाई थो त जेकॾहिं को माण्हू सिर्फ़ पंहिंजे साथी खे ख़ुशि करण लाइ बार बार पंहिंजा फ़ैसिला तब्दील कंदो रहे त उहो डिघे अरसे में सिंदस जी इज़त घटाईंदो। उन करे पंहिंजे मौक़िफ़ ते मज़बूती सां क़ाइमु रहणु हिकु आला सिफ़त घणी वञे थी। इनखे हिकु आम मिसाल सां सम्झूं। फ़र्ज़ करियो आचर जे ॾींहुं जिम वञण जो तय थियल प्रोग्राम आहे। छा साथी जे सिर्फ़ु हिकु भेरे चवण ते त अचो त फ़िल्म ॾिसूं जिम जो प्रोग्राम रद्द करणु घुरिजे, या वरी पंहिंजे तय थियल वक़्त ते जिम वञिजी ऐं इन खां पोइ साथी संभली फ़िल्म ॾिसिजे? किताब जो नज़रियो इहो आहे त पंहिंजे असूलनि ऐं वक़्त जी पाबंदी खे बरक़रार रखणु असल में हिकु शख़्स जे अंदरूनी मज़बूती ऐं दयानतदारी जो इम्तिहान हूंदो आहे।
साॻी तरह मोकल वारे ॾींहं ते ॿाहिरि घुमण या मानी खाइण जी रथाबंदी करण जो मिसाल वठो। छा हमेशा साथी खां पुछणु घुर्जे त उन्हनि जी छा खाइण जी मर्ज़ी आहे? किताब जी 3 उसूल मुताबिक़ बार बार साथी खां पुछण सां मथस फ़ैसिला करण जो खामखां बार पवे थो। इन बदिलां जेकॾहिं फ़ैसिलो पाण कजे, होटल जी बुकिंग कराइजे ऐं शाम जी क़यादत कजी त इन सां साथी खे पंहिंजी ज़नानी तवानाई में सकून महसूसु करण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं मथस क़यादत जो बार नथो पवे। अचो त 5 हिस्से तां हलियूं। जज़्बनि जी मौसम। किताब जी 6 हसूल में जज़्बनि जी भेट मौसम सां कई वई आहे। जीअं मौसम बदलदी रहे थी, कदें आस, कदें बरसात त कदें वरी तूफ़ान, तीअं असांजा जज़्बा भी बदलवा रहनि था। मुसनिफ़ जो चवणु आहे त जज़्बनि खे रिगो महसूस करणु घुरिजे, उन्हनि खे कंहिं ख़राब मशीन जी पुर्ज़नि वांगुरु ठाहण या दुरुस्त करण जी कोशिश नाहे करणी। मिसाल तौर, जेकॾहिं को पार्टनर ऑफिस सी कने परेशानी ते काव्योड़ या दुख जो इज़हार करे रहियो आहे त अक्सर माण्हू मंतकी हल पेश कंदा आहिनि, जोड़ो का HR दाणे ईमेल लिखी छॾ। किताब जे मुताबिक़ ही बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। इन जे बदिलां पंहिंजो मोबाइल परे रखी सिर्फ़ तवज्जो सां संदन ॻाल्हि ॿुधणु ऐं हिकु ख़ामोश पर मज़बूत सहारो बणिजणु वधीक बहितर आहे। जज़्बाती उथल पुथल दौरान मंतिक ॿुधाइणु अक्सर मामले खे बेहतर ख़राब करे छॾींदो आहे। किताब हिन ॻाल्हि खे हिकु बहितरीन इस्तिआरे सां वाज़े करे थो। उहो जबल बणिजो जेको तूफ़ान में भी पंहिंजी जाइ ते क़ाइमु रहे। मतलब त जॾहिं साम्हूं वारो जज़्बाती तूफ़ान मां गुज़री रहियो हुजे, तॾहिं साणस बहस करणो बदिलां पुरसकून ऐं गैर मुतज़लज़ल सहारो मुहैया करण ई असल कामयाबी आहे। हिकु मज़बूत मौजूदगी हज़ारनि मंतकी दलीलनि खां वधीक ताक़तवर हूंदी आहे। ऐं हाणे आख़िरी हिस्सो, नतीजो ऐं हिकु मुस्तहकम मौजूदगी। त पोइ अॼु जी हिन तफ़सीली तजिए जो बुनियादी नतीजा छा निकिता? पहिरीं ॻाल्हि, अणकट मसइलनि खे मुंहुं ॾियण लाइ पंहिंजे अंदरूनी ताक़त खे वधाइणु। ॿियो, हमेशा पंहिंजे आराम जी हद यानी कंफर्ट ज़ोन खां थोरो अॻिती क़दम वधाइणु। टियों, ॿियनि खे ख़ुशि करण जे बदिरां पंहिंजी ज़िंदगीअ जे असल मक़सद खे तरजीह ॾियणु। चौथों, मज़बूत फ़ैसिला करे रिश्तुनि में बहितर क़यादत करणु। ऐं पंजों, जज़्बाती मौसमनि ऐं तूफ़ाननि दौरान हिकु मुस्तहकम सहारो बणी बीहणु। किताब मुताबिक़ ही सभई ख़ासियतूं मिली करे ही हिकु आला मयार वारी शख़्सियत जोड़नि थियूं। पर आख़िर में हिकु निहायत अहम ऐं दिलचस्प सवाल पैदा थिए थो। अॼु जे हिन जदीद दौर में जिते रिश्तनि में बराबरी, शराकत ऐं गिडियल तावन खे वधीक अहमियत ॾिनी वञे थी, अते ग़ैर मुतज़लज़ल मक़सद ऐं मुस्तहकम मौजूदगी जा ही पुराणा ऐं रिवायती नज़रिया केतिरी हद ताईं ठकी अचनि था। ही हिकु अहिड़ो खुलोन सवाल आहे जिन ते यकीनन असां सभिनी खे गौर करण जी ज़रूरत आहे। अॼु जो ही वज़ाहती सफ़र हेते ही पूरो थिए थो। उमीद त हिन किताब जे अनोखे फ़लसफ़े खे सम्झण में काफ़ी मदद मिली हूंदी।